नाज़रीन आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विच मोहसिन बबर में अवां खे भली बार। नाज़रीन इस्लामाबाद में नए सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणी वरितो आहे। हाणे हू बाक़ाइदा पाकिस्तान जी जेका रियासत मुमलिकत ख़ुदादाद पाकिस्तान आहे, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान, उन जा कमांडर इन चीफ ऐं हिन मुल्क जा सदर चूंडिजी विया आहिनि। असांजे पाकिस्तान जी रियासत जो सदर जो उहिदो अलामती हूंदो आहे ऐं उहो सॼा जेके बि कार व्यवहार आहे रियासत जो उन खे मजमूई तौर ते ॾिसंदा आहिनि ऐं उन जो सदर जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। हाणे हिन सदर जे उहिदे ते चूंडजण बाद अॼु हिकिड़ी पुरवकार तकरीब थी इस्लामाबाद में जंहिंमें आसिफ अली ज़रदारी साहब जी फैमिली ऐं उन खां अलावा प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ मौजूदु हुआ, अॻूणा सदर आरिफ अलवी बि साण गॾु हुआ। उन खां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा उन्हनि खां हलफ़ खणायो ऐं उहो मुल्क जा 14 सदर चूंडिजी विया आहिनि। तमामु अहम पेशरफ़ आहे पाकिस्तान जी डेमोक्रेटिक सिस्टम में ऐं इन में जेके पार्लियामेंट आहे चूंडजण बाद इहो हिकिड़ो मरहलो बि मुकमल थी वियो आहे। हाणे लॻभॻि सेनेट जी चूंडनि खां अलावा बाक़ी सॼो प्रोसेस मुकमल आहे ऐं हीअ रियासत जा जेके बि अहम सतून आहिनि उहे पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। हाणे ॾिसूं इहे फॉर्म कीअं कनि था। ऐवान सदर जो उहिदो मां पंहिंजे प्रोग्राम में चवंदो रहियो आहियां तमामु अहम आहे ऐं इन जी अलामती अहमियत आहे जेतोणीकि हिन वटि अहिड़ा पावर्स न आहिनि। अरिड़हीं तरमीम खां पोइ सदर जे उहिदे जा काफ़ी जेके इख़्तियारात आहिनि उहे पार्लियामेंट में अची विया आहिनि। पहिरीं इहो थींदो हो त सदर जी एडवाइस ते असेंबली टुटी वेंदी हुई ऐं को बि सबबु ॼाणाए अख़बारुनि जूं कटिंग माज़ी में थींदो रहियो आहे, अख़बारुनि जूं कटिंग ॼाणाए ऐं जेको आहे असेंबली टोड़ी वेंदी हुई। पर हाणे ईअं न आहे। हाणे सदर असेंबलियूं तॾहिं टोड़ींदो जॾहिं प्राइम मिनिस्टर एडवाइस कंदो। इहो अरिड़हीं तरमीम जो फ्रूट आहे, अरिड़हीं तरमीम जो समर आहे जेको पार्लियामानी डेमोक्रेसी खे मिलियो। हाणे वधीक में छा तब्दीलियूं अचनि पियूं, सदर जो उहिदो कीअं कमु कंदो, अहमियत आहे। इन हवाले सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। इन नाज़रीन इन मामले ते असांखे ॻाल्हि ॿोल करण लाइ जॉइन कयो आहे जेको सदारती उहिदो आहे, इन हवाले सां इन जे लीगल ऐं कॉन्स्टिट्यूशनल जेके एस्पेक्ट्स आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल करण लाइ तजदीरकार आहिनि, लीगल एक्सपर्ट आहिनि, बैरिस्टर शाहरुख अब्बास गोंदल साहब। गोंदल साहब, थैंक यू वेरी मच, आपने ज्वाइन किया। सर, आपसे हम अपने नाजरीन के लिए मालूम ये करना चाह रहे थे कि ऐवान सदर में अब सदर साहब ने ओहदा अपना संभाल लिया है और पिछले 4-5 साल में जब से आरिफ अलवी साहब सदारत के ओहदे पर थे तो बड़ा कंट्रोवर्शियल रहा और बहुत सारे मसाइल आते रहे और ये मसला चलता रहा। कभी कोई मसला आ जाता था, कभी कोई मसला आ जाता था। तो ऐवान सदर का जो किरदार है आईनी तौर पर वो तो बड़ा वाज़ेह है, तो उसमें इतनी एम्बिग्युइटी क्यों आ जाती है? आपकी राय क्या है इस पर? देखिए जी, किसी भी फेडरेशन को काम करने के लिए जो पहली चीज जरूरी है वो ये है कि कोई भी सारे फेडरल इदारे आपस में मिलजुल कर काम करे, कोऑपरेट करे एक दूसरे के साथ। तो सदारती होता तो वैसे भी एक समझ लें कि सदर की हैसियत एक फादर की होती है कॉन्स्टिट्यूशन में, टू बी इन अ प्रॉपर रिलेशनशिप विद ऑल इंस्टीट्यूशन। तो अनफॉर्चुनेटली पिछले 2-2.5 साल से जो सदर साहब की तरफ से जो माहौल रहा है उससे फेडरेशन को काम करने में बड़ा मसला हुआ है और इससे हमारी इंटरनेशनल लेवल काफी सबकी हुई थी। बट अब जब के एक बड़ी हारमोनियस गवर्नमेंट आ चुकी है और हमारे साथ बड़े एक्सपीरियंस जरदारी साहब ऑलरेडी इस जगह पर आ चुके हैं, मंजे हुए सियासतदान है, उन्होंने ऑलरेडी एक टर्नओवर सदरशिप का निकाला हुआ, तो आई एम श्योर दिस विल बी अ वेरी परफेक्ट सिनेरियो फॉर पाकिस्तान। साहब, वैसे जरदारी साहब तो चले सियासी आदमी हैं, वो बड़े अच्छे तरीके से सबको साथ लेके चलते हैं और उनको रिकन्सिलिएशन का, मुफाहमत का बादशाह भी कहा जाता है। तो आप समझते हैं कि ऐवान सदर का जो ओहदा है वो सिर्फ उसके आईनी और कानूनी जरूरियात नहीं है, लेकिन ये उसमें उसका सियासी जो रोल है वो बड़ा अहम है। ये सदर जरदारी साहब ने अपने टेन्योर में साबित भी किया। तो आप क्या समझते हैं? अगर हम पिछला टेन्योर देखें जिसमें आसिफ अली जरदारी साहब ने 5 साल गवर्नमेंट को चलाया, ना सिर्फ ये चलाया बल्कि सारे अदारों को और स्टैब्लिशमेंट को, सब अदारों को, पार्लियामेंट को लेकर साथ लेकर चले और हुकूमत ने अपना टेन्योर पूरा किया, जो कि एक बड़ी यूनिक मिसाल थी पहली दफा पाकिस्तान में कि असम्बली 5 साल पूरे करके जा रही है। तो मेरे हिसाब से तो ये एक बड़ी ही मुस्बत डेवलपमेंट है और इंस्टीट्यूशन का आपस में कोऑर्डिनेट करना, कोऑर्डिनेशन को लेकर चलना वैसे भी बड़ा जरूरी होता है, क्योंकि अगर इदारे में से स्पेसिफिकली अगर हर चीज में देखें ना, आप सदर अगर हर बिल को वापस बेचता रहेगा तो हम तो कानून साजी नहीं कर सकेंगे, और अगर बेशक कानून साजी नहीं होगी तो कोई भी पॉलिसी उसका फायदा आवाम तक नहीं पहुंच सकेगा। तो ये सारी चीजें सामने रखते हुए हमें लगता है कि ये एक बड़ी अच्छी डेवलपमेंट है पाकिस्तान के लिए इन मरूजी हालात में। अब जबकि हमें इकॉनमी के ऊपर फोकस करना है और चीजों को ठीक करना है,
تو پارلیمان اور ایوان صدر کا مل کر کام کرنا بڑا ضروری ہے. گوندل صاحب اس میں ایک اور بات بڑی اہم ہے کہ دیکھا جائے تو کہا جاتا ہے کہ گورنر جو اور صدور جو ہوتے ہیں ان کا سیاسی عہدہ نہیں ہونا، سیاسی کردار نہیں ہونا چاہیے، لیکن ہم نے دیکھا ہے کہ سیاسی جو اس کا کردار ہے وہ ذرا پروڈکٹیو زیادہ ہوتا ہے. میں دوبارہ بات ریفر کر رہا ہوں آصف علی زرداری صاحب کے اس ٹینیور میں، جب انہوں نے ظاہر سیاسی صدر تھے، پارٹی ایک سربراہ تھے، انہوں نے بہتر پرفارم کیا. تو بجائے اس امپریشن کو اب ختم کر دینا چاہیے کہ کوئی صدر کا عہدہ سیاسی نہیں ہونا چاہیے. جی بالکل، دیکھیں اس امپریشن کی اب اس لیے بھی ضرورت نہیں رہی کیونکہ اب آپ یہ دیکھیں کہ جب فیڈریشن میں اب ہمارے پاس ہنگ پارلیمنٹ ہے، اور اس ہنگ پارلیمنٹ کی ورکنگ کے لیے جو مین پیوٹل کردار ہے وہ بہرحال پیپلز پارٹی کا ہی ہے اس وقت. اور اس ساری سچویشن میں جب صدر صاحب بھی پیپلز پارٹی سے ہے تو لامحالہ طور پر چیزیں جو ہیں وہ ایک دوسرے سے کنیکشن تو رہتی ہیں. پھر پاکستان میں کسی کو بھی کہنا کوئی ادارہ غیر سیاسی ہو جائے وہ پاسبل نہیں ہے، لیکن ہر ایک کو اپنے رول کو اور اپنی ڈومین کو سمجھ کر اس کے اندر اپنی ڈومین کے اندر اس طرح پرفارم کرنا ہے کہ فیڈریشن کو فائدہ ہو، تبھی ہی چیزیں جو آگے بہتری کی طرف جا سکیں گی. اہم بات کرنا میں چاہوں گا ضرور، کیونکہ پاکستان میں اسٹیبلشمنٹ کا رول بھی غیر سیاسی نہیں رہا اور نہ رہا ہے. گو کہ انہوں نے جب پی ڈی ایم کی گورنمنٹ آئی تو انہوں نے کہا جی ہم نیوٹرل ہیں، لیکن بہرحال نیوٹرل کوئی نہیں رہتا. تو اس کو کس طریقے سے اس سول ملٹری ریلیشن شپ کو آپ اس کا فیوچر آئندہ 5 سال میں کیا دیکھ رہے ہیں، اور جبکہ آصف علی زرداری صاحب صدر ہوں گے اس ملک کے؟ دیکھیں سب سے پہلے تو یہ دیکھنا ہے کہ سب نے اپنی اپنی ایکسپیکٹیشنز کو سیٹ کرنا ہے. ایوان صدر ہو، پارلیمنٹ ہو، اسٹیبلشمنٹ ہو، یہ سارے بیسیکلی کلیدی کردار ہے ملک کو لے کر چلنے کے لیے. گورنمنٹ کو بھی اسٹیبلشمنٹ کو ساتھ لے کے چلنا پڑے گا، اسٹیبلشمنٹ کو بھی سمجھنا پڑے گا کہ ہمیں ان کو کام کرنے دینا ہے. اور اس سارے ماحول میں پھر اب ایوان صدر کا رول اس لیے بھی بڑھ جائے گا کہ زرداری صاحب کی جو مینجمنٹ ہے اور جس طرح وہ سب کو لے کے ساتھ لے کے چلتے ہیں، اس میں وہ بہت زیادہ بنیادی کردار ادا کریں گے. تو میرے حساب سے تو یہ ایک بڑی وقت کی ضرورت بھی تھی اور یہ خوشائند بات ہے پاکستان کے لیے. آپ سمجھتے ہیں صرف اب اس میں ایک پلیئر ہمیں اس سارے سسٹم سے تھوڑا باہر نظر آتا ہے گوندل صاحب، اور ناراض بھی نظر آتا ہے، اور وہ ذرا ایجیٹیشنل پالیٹکس کی طرف بھی جا رہے ہیں، پارلیمنٹ کے اندر بھی پارلیمنٹ کے باہر بھی. تو آپ کیا سمجھتے ہیں کہ اس پلیئر کو اس کنسنسس میں لانے کے لیے ہر کوئی اپنا رول پلے کرے؟ اپوزیشن بڑا بہترین اور بہت اچھا رول پلے کرنا چاہیے، نو ڈاؤٹ ہمارے جمہوریت کی یہ ضرورت ہے. تو آپ سمجھتے ہیں کہ یہ جو پی ٹی آئی یا سنی اتحاد کاؤنسل ہے یہ اس طریقے سے آ جائیں گے مین اسٹریم میں؟ دیکھیں جمہوریت میں اختلاف رائے ایک جمہوریت کا حسن ہے، اور یہ تو بنیادی جمہوریت کی ریکوائرمنٹ بھی ہے. جہاں تک بات یہ سنی اتحاد کونسل یا پی ٹی آئی کی ہے کہ یہ مین اسٹریم میں آ جائیں گے، تو یہ آلریڈی جب اسمبلیوں میں آ چکے ہیں، انہیں بھی اپنے کردار کو سمجھنا ہے کہ اگر یہ ہر چیز میں ایجیٹیٹڈ سیاست کی طرف جائیں گے تو پچھلے بھی ٹینیور میں اس کا اچھا رزلٹ تو نہیں آیا اور عوام کو بھی اس سے فائدہ نہیں ہوتا. سب کو مل کر الٹیمیٹلی ایک چارٹر بنانا پڑے گا کہ اکانومی کے اوپر، سیکیورٹی کے اوپر، ان سب کو ایک ایجنڈے پہ آنا پڑے گا. آگے ہم آئی ایم ایف کو دیکھ رہے ہیں، ہمارے بجٹ کی کنسٹرینٹس آ رہی ہیں، تو ان کا ہر ایک کو پتا ہے کہ ان مسائل کا کسی ایک کے پاس حل نہیں ہے. سب نے مل کر ایک لانگ ٹرم پالیسی ڈیوائز کرنی ہے جس میں پی ٹی آئی کا بھی کردار ہے، حکومت کا بھی کردار ہے، اسٹیبلشمنٹ کا بھی کردار ہے. تو یہ سارے جو مل کے بیٹھیں گے تبھی بات آگے بڑھے گی. گوندل صاحب اس میں میں ذرا ایک کانسٹیٹیوشنل معاملے پر آپ سے آپ کی رائے لینا چاہوں گا کہ اب ہم نے دیکھا کہ اس جو ٹریجری کا الاؤنس ہے، جو حکومت کا الائنس ہے، اس میں اب ان کے پاس 2/3 میجورٹی بھی آ گئی. تو آپ کو کیا نظر آ رہا ہے کہ اب اگر آئین میں ترمیم ہونے جا رہی تو کیا آئین میں ترمیم کی ضرورت ہے اس وقت، یا کیا یہ حکومت کرنے جائے گی سب سے پہلے آئین میں ترمیم؟ آئی تھنک میرے خیال میں اس وقت جو ان کا مین ایجنڈا ہے وہ یا جس چیز کو دیکھ رہے ہیں وہ الیکشن کمیشن کے رول کے اوپر ہی ہے، اور اس کو بھی انہوں نے ریوائز کرنا ہے. پھر اسپیسیفکلی یہ جو انٹرم گورنمنٹ سیٹ اپ والا ایک ایکسپیریمنٹ ہے یہ کوئی اچھا نہیں گیا، اور اس کے اوپر آئی تھنک ساری پولیٹیکل پارٹی کے کنسنسس ہے، پی ٹی آئی ہو، پیپلز پارٹی ہو، نون لیگ ہو، جتنے بھی میجر پلیئرز ہیں، یہ سارے اس بات کو سمجھتے ہیں کہ ہمیں یہ جو انٹرم گورنمنٹ کا سیٹ اپ کا سسٹم ہے اس کو ٹھیک کرنا ہے اور اس میں بہتری لانی ہے. جتنی بھی ڈیموکریسیز ہیں، بہت کم ڈیموکریسیز میں اس کا کنسیپٹ ہے، ہر جگہ پر چیزیں جو ہیں وہ اسی حساب سے چلتی ہیں کہ کنٹینیوٹی آف گورنمنٹ کے ساتھ ایک نیا الیکشن کروایا جاتا ہے. تو یہ 2-4 ایسے برننگ ایشوز ہیں جن کے اوپر میرے خیال میں کرنٹ حکومت کو ایکشن لینا بھی چاہیے اور اس قانون سازی کی طرف ان کا دھیان دیا.
सर के जो निगरान हुकूमतें हैं, क्योंकि बहुत सारे ममालिक में, इंडिया में आप देख लें, यूरोप में देख लें, अमेरिका में देख लें, निगरान हुकूमतों को कॉन्सेप्ट नहीं है। और हमारे यहाँ बदकिस्मती से खासतौर पर पिछले भी देखा कि निगरान हुकूमत जितनी भी आई उन्होंने अब्यूज किया है, अपने जो भी मैंडेट उनको मिलता है उसको अब्यूज ही करते हैं अमूमन। जी बिल्कुल, देखिए अब निगरान हुकूमत जब थी तो ये अक्सर ये अफवाहें सुनने को मिलती थी कि वो अपने टेन्योर को और तूल देना चाहते हैं, और उन्होंने अपने भी जो रिस्पेक्टेबल एक मैंडेट है, बड़ा लिमिटेड मैंडेट है, उसको छोड़कर दूसरी चीजों की तरफ ध्यान ज्यादा कर लेते हैं। ऑब्वियसली जब कोई बंदा किसी को इस तरह के एक अनइलेक्टेड बंदा जब आप किसी इतनी बड़ी पोजीशन पर बैठा देंगे तो उसकी अकाउंटेबिलिटी भी नहीं है। तो ये सारी चीजों को सामने रखते हुए और इसके मसाले भी नहीं मिलते। यहाँ आपने इंडिया की मिसाल दी, यूरोप की मिसाल दी, वहां पर बेहतरीन डेमोक्रेसी जमहूरियत चल रही है। इवन तो आप यूएसए तक लेवल में देख लें, इलेक्शन के लिए कोई आपको एक न्यूट्रल सेटअप की जरूरत नहीं है, आपको एक बेस्ट इलेक्शन कमीशन चाहिए, और इलेक्शन कमीशन के रोल को मजीद रिफाइन करने की जरूरत है ताकि इलेक्शन कमीशन अपनी जिम्मेदारियों को पूरी तरह निभा सके। उसको रिसोर्सफुल करने की भी जरूरत है और उसको मजीद एम्पावर्ड करने की भी जरूरत है। मेरे साहब आपसे आखिरी सवाल, क्योंकि ये हम सिंध के जो अब नाजरीन आपको भी देख रहे हैं, यहाँ पर हम लोग सिंध के लोग बड़े टची हैं 18वीं तरमीम के हवाले से, और सूबाई खुद मुख्तियारी, मैक्सिमम सूबाई खुद मुख्तियारी की सूबे बात करते हैं और छोटे सूबों से ज्यादा बात आती है कि मैक्सिमम सूबाई खुद मुख्तियारी दी जाए, और 18वीं तरमीम ने पार्टली इसको कवर किया। लेकिन फिर ये निगरान हुकूमत में आपको याद होगा कि बातें आती रही कि 18वीं तरमीम को रोल बैक किसी तरीके से किया जाए, और ये कुछ जमातों के एजेंडा में भी शामिल है बात। तो आप क्या समझते हैं, इसके ये करने से क्या नुकसान नहीं पहुंचेगा हमारे हमारे रियासत को, हमारे इस सारे सेटअप को, कॉन्स्टिट्यूशनल सेटअप को? ये बात ना तो जमहूरियत के लिए अच्छी है, ना ही सियासत और रियासत के लिए अच्छी है कि जब आपने आपका जो सिस्टम है इसमें सूबों का एक कलीदी रोल है, और जितना आप छोटे यूनिट्स को एम्पावर करेंगे उतने ज्यादा पब्लिक को बेनिफिट पहुंचेंगे। अगर आप वन यूनिट सिस्टम की तरफ फिर जाना चाहेंगे तो उससे अल्टीमेटली जो छोटे सूबे हैं या जो लोग हैं इनके अंदर आपके बारे में मुनाफत ज्यादा बढ़ेगी, आपके बारे में उनके बारे में उनकी राय ज्यादा अच्छी नहीं रहेगी। और दूसरा ये भी कि अब पाकिस्तान जितना कि एक पॉपुलेशन वाइज इतना बड़ा मुल्क बन चुका है, जितनी बड़ी हमारी इकोनॉमी है और इतनी पॉपुलेशन के लिए छोटे यूनिट्स को ज्यादा एम्पावर करना ही जरूरी है। तो मेरे हिसाब से तो किसी हाल में भी 18वीं तरमीम को रोल बैक करना नहीं चाहिए, बल्कि इसके अंदर मैं तो समझता हूँ कि इसके अंदर मजीद बेहतरी लाने के लिए जो कुछ ऐसी चीजें हैं जो पिछले 10-15 साल में हमने देखी है कि इम्प्रूव होनी चाहिए, उनके ऊपर वर्कआउट करना चाहिए। किसी भी चीज को रोल आउट कर देना या उसको खत्म कर देना किसी मसले का हल नहीं है, इसको इम्प्रूव करना और उन प्रॉब्लम्स को सॉर्ट आउट करना जरूरी होगी। नहीं, इस पे एक जमीनी सवाल ये भी बनता है बैरिस्टर साहब के एनएफसी का, क्योंकि बात हुई कि 57.5% सूबे कंसोलिडेटेड फंड से ले जाते हैं अंडर एनएफसी, और फेडरल गवर्नमेंट का 52.5% बचता है। तो इस पर भी बहुत ज्यादा बात हुई है कि जी फेडरल गवर्नमेंट को बचाएं, और वो कर्जे बढ़ गए हैं सारे, फेडरल गवर्नमेंट दे रही है, तो इस पर बड़ी बात आ रही है। और खासतौर पर जो पंजाब के स्टेक होल्डर्स हैं वो उसको सपोर्ट करते हैं इस बात को कि किसी तरीके से इस मामले को फेडरल गवर्नमेंट का ये जो बैलेंस ऑफ वर्टिकल डिस्ट्रीब्यूशन है फिजिकल रिसोर्सेज की, इसको जरा बैलेंस आउट किया जाए या इसको मजीद वफाक के हक में बेहतर किया जाए। नहीं, इसके लिए जो बुनियादी तब्दीलियों की जरूरत है ना, वो तो आपको टैक्स रिफॉर्म्स करने हैं, क्योंकि आपका मसला पेमेंट नहीं है, आपका मसला कलेक्शन है। तो टैक्स रिफॉर्म्स जब तक नहीं होंगे और आप जब सूबों को एम्पावर नहीं करेंगे मजीद टैक्स कलेक्शन के लिए, जब तक आपकी इतनी इकोनॉमी है जो कि बेसिकली आउट ऑफ द बुक है, उसको आप जब तक मेन धारे में नहीं लाएंगे तब तक आप इस तरह के इकदाम से कोई फायदा नहीं होगा। बल्कि अगर आप एनएफसी को भी ओवरटर्न करते हैं और आप 18वीं तरमीम को ओवरटर्न करते हैं तो ये एक पॉलिटिकल इंस्टेबिलिटी और क्रॉस की तरफ लेकर जाने वाली चीज है, जो कि ये मुल्क इस वक्त इस किस्म की किसी भी एडवेंचर का मुकम्मल नहीं हो सकता। सर गोंदल साहब, थैंक यू वेरी मच, आपने हमें ज्वाइन किया। नाज़रीन, बैरिस्टर शाहरुख अब्बास गोंदल साहब असांखे ज्वाइन कयो। उन्हनि जो ख़्यालु हो अरिड़हीं तरमीम खे सूबनि खे वधीक मज़बूत करणु खपे, एनएफसी खे टच न करणु खपे, टैक्स कलेक्शन जी तरफ़ ध्यानु ॾियणु खपे। ऐवान सदर में आसिफ अली ज़रदारी साहब सदर थियण बाद उन्हनि जो ख़्यालु आहे त सियासी इस्तेहकाम ऐं मुफ़ाहमती सियासत में बहितरी ईंदी, ऐं पॉलिटिकल पार्टियूं ऐं जेके तमामु स्टेक होल्डर आहिनि इंक्लूडिंग इस्टेब्लिशमेंट, वो सिविल ऐं मिलिट्री रिलेशनशिप में बहितरी ईंदी। इहो ख़्यालु हो बैरिस्टर शाहरुख अब्बास गोंदल साहब जो। नाज़रीन, वठूं था ब्रेक खां पोइ असां हलंदासीं उत्तर सिंध अगेन। मूं कल्ह जीअं तव्हांखे अर्ज़ु कयो, उते छा सूरत हाल असांखे उते अमन अमान जी सूरत हाल काफ़ी ख़राबी ॾांहुं वञे पई। अॼु शिकारपुर में हड़ताल बि रही आहे, इन ते ॻाल्हायूं था ब्रेक खां पोइ।
जी नाज़रीन, वेलकम बैक। असां हाणे हलंदासीं असांजी उत्तर सिंध, ऐं उत्तर सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राब थींदी वञे पई, ऐं उन जो असां कल्ह बि सेगमेंट कयोसीं जंहिंमें असां कश्मीर कंदकोट वारे इलाइक़े जो तफ़सील तव्हां ते पहुचायोसीं, जिते असांखे दोस्तनि ॿुधायो त सूरत हाल ख़राब आहे, कॉनवाइज़ हलनि था पिया। कॉनवाइज़ जो मक़सदु कंहिं बि मुआशरे में, कंहिं बि समाज में, कंहिं बि हुकूमत में कानवाय जो हलण जो मक़सदु अमन अमान जी हिकिड़ो इंडिकेटर आहे ख़ुदि त कहिड़ी सूरत हाल ख़राब आहे। अॼु हलूं था शिकारपुर में अॼु हड़ताल रही, शहरनि तरफ़ां, शहरनि जे मुख़्तलिफ़ ग्रुप्स तरफ़ां हड़ताल जो सॾु ॾिनो वियो हो, ऐं उन जो हिकु ई मक़सदु हो त शिकारपुर में अमन अमान बहाल कयो वञे। हाणे सभिनी सॼे इलाइक़नि जी सूरत हाल साॻी आहे। शिकारपुर में असांखे जॉइन कयो आहे असांजे रिपोर्टर रशीद जामनू साहब, उन्हनि खां थोरो तफ़सील वठूं था त इहा हड़ताल छा जे लाइ कई हुई। रशीद, वॾी महिरबानी तव्हांजी। रशीद साहब ॿुधाइजो त छा सूरत हाल रही इन शिकारपुर में अॼु, ऐं इहा हड़ताल छो कई वई हुई? मोहसिन साहब, असांजे ज़िले शिकारपुर जे जेका अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा वञे पई इंतिहाई ख़राब थींदी। हाणे शिकारपुर ज़िले जे पाण 4 तालुका आहिनि, जंहिंमें गड़ियासीन, खानपुर ऐं तालुको शिकारपुर, ऐं इन चइनी तालुकनि में जेको आहे हिन वक़्तु असां वटि वधि में वधि क्राइम थिए पियो। पहिरियां त इहो हुयो त स्ट्रीट क्राइम ऐं जेके पिस्टल सां जेके स्ट्रीट क्राइम में उनमें मोबाइल फोन फुरूं, मोटरसाइकिलियूं, पर हीअ असां वटि ॿियो हिकिड़ो जेको नासूर सिंध में हुयो, पर शिकारपुर ज़िलो ख़ासि करे उनजो मर्कज़ रहियो आहे अगवा बराए तावन। ऐं हिन वक़्तु मजमूई जेका शिकारपुर जी सूरत हाल हुई स्ट्रीट क्राइम खां हटी करे, ऐं शिकारपुर में रोज़ाना बुनियाद ते अगवा जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदो अचे पियो, जेको बंदि न थियो आहे। ऐं उनजो जेको ताव हुयो शिकारपुर ज़िले जे जेको आवाम हुयो महफ़ूज़ न हुयो। अॼु उन जे हथ में शिकारपुर ज़िले जे जेके बि कारोबारी मर्कज़ आहिनि, उनजे यूनियन टेक्स आहिनि, उन्हनि में पेट्रोल पंप ऐं अंदरि जेके क्लाथ स्टोर, सोनारा ऐं ॿिया जेके बि कारोबारी मर्कज़ आहिनि, उन्हनि अॼु एहतजाज कयो। ऐं एहतजाज जो बुनियादु इहो आहे त शिकारपुर जो इहे सम्झो कारोबारी माण्हू उहो महफ़ूज़ न आहे। ऐं हिते ॾोहारी ॾींहं ॾिठे जो ऐं ॾींहं ॾिठे जो बाज़ारनि में, घरनि में अंदरि अची धाड़ा हणनि था। धाड़ा हणण खां पोइ ऐं माण्हुनि खे अगवा करे उहे कच्छ जे तरफ़ उन्हनि खे खयूं वञनि था। उन बदअमनीअ ख़िलाफ़ अॼु हिते शहरवासियुनि ऐं हिते जेके बाज़ारी जेके बि उनजा जेके दुकानदार हुया, उन दुकाननि खे तव्हां ॾिसंदा हूंदो त मुकमिल तालाबंदी कई वई आहे। ऐं हितां जो माण्हू तमामु जेको आहे हिकिड़े इंतिहाई ॾुखे सूरत हाल मां गुज़रे पियो। अॼु उनजो पस मंज़र इहो हुयो जेको आवाम रोडनि ते निकिरी विया हुआ। में जामनू साहब असांखे ॿुधाइजो त ही त कारोबारी जेके असांजो तबिको आहे उन हड़ताल सॾु ॾिनो त कारोबार मुतासिर आहे, त छा असां ख़बर सम्झूं था त ॿाराड़ी में, शिकारपुर जी ॿाराड़ी में हालत ख़राबु आहिनि, कच्चे जी हालत वधीक ख़राबु आहे, जेके हाईवेज़ आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि, माण्हुनि शाम खां पोइ हाणे सफ़र करणु छॾे ॾिनो आहे, त इहो शिकारपुर शहर में बि शिकारपुर शहर में बि अचनि था, धाड़ा हणनि था, ऐं शहर अंदरां बि माण्हुनि खे अगवा कनि था? हा बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधायुमि त असां वटि हिकिड़ी सर्किल आहे जेका खानपुर ऐं घोटकी ऐं कश्मीर जे विच में हिकिड़ो सर्किल आहे, कच्चे जो इलाइक़ो आहे। हाणे उहे माण्हू अची हिते शहरनि में दाख़िल थियनि, हाईवे त महफ़ूज़ हुआ ई कोन, पर हाणे उन्हनि माण्हुनि वरी शहर जे तरफ़ अची रुख कयो आहे। ऐं जेके बि माण्हू हितां अगवा थिया आहिनि, लाज़मी न आहे त उहे माण्हू हाईवे तां अगवा थिया अचनि, पर हाणे ॿियो इहो आहे त जेके ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि उन्हनि वटि मुख़्तलिफ़ क़िस्म जा तरीक़ेकार आहिनि। उहे तरीक़ेकार ईअं आहे त अगरि किरंदल माण्हू कराची, हैदराबाद रोज़गार सांगे वञी कंहिं दोस्त सां हुते दोस्ती रखी ऐं उनखे पोइ शिकारपुर शहर में घुरायो त मुंहिंजी दावत खाइणु अचो, पोइ अहिड़े क़िस्म जा जेके असां वटि पहलू अचनि पिया, उन खां पोइ शहर में अची करे हू अगवा थियनि पिया। हाणे अगवा थियण में जेको असां वटि जेको रेशियो आहे रोज़ाने बुनियाद ते इहो वधंदो वञे पियो। हाणे असांजो जेको शहर आहे इंडस हाईवे त जेका तव्हां ॻाल्हि कई त उहो बिल्कुलु महफ़ूज़ न आहे। हिन वक़्तु इहो सिस्टम थी वियो आहे जॾहिं
पुराणे दौर में मार्शल जे दौर में कानवाई सिस्टम हलंदो हो, जॾहिं 4-5 गाॾियूं हलंदियूं हुयूं त उन खां पोइ अॻियां पुलिस जी गाॾी हलंदी हुई। पर शिकारपुर शहर जी इहा ॻाल्हि था कयूं त हाणे हिते बि असां वटि एॾी जेको आहे हिकिड़ी आबादी ऐं असांजो तारीख़ी शहर ऐं अमन अमान जा वरसा तारीख़ रखंदड़ उहो माण्हू हिते राति जो जेके निकिरनि थियूं उहे कानवाई जे सूरत में माण्हू सफ़र थो करे। ऐं राति जो मां शिकारपुर जी तव्हांखे सूरत हाल ॿुधायां त सिज लथे खां पोइ माण्हू पंहिंजे घरनि जे अंदरि महफ़ूज़ थो थिए। को बि पंहिंजो पेरेंट्स पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि छॾण लाइ तयारु कोन्हे। ॿाहिरि असां वटि एॾी का घुमण फिरण जाइ होटल हुया। शिकारपुर शहर जी ॻाल्हि कयो पिया त शिकारपुर शहर जा जेके रहायशी आहिनि, जेके हितां जा रहवासी आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि खे शहर में बि नथा छॾनि त शाम खां पोइ ॿाहिरि निकिरनि। हा, बिल्कुलु शहर में ॿार उन्हनि खे कोन था छॾनि, एतिरे क़दुरु जो हुननि खे स्कूल में जेके नियाणियूं वञनि थियूं, जेके उतां जा जेके ॿार वञनि था उन्हनि खे बि उहे ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। हाणे जेके मां हितां जो आवाम जेको जेके कारोबारी माण्हू उहे त महफ़ूज़ न आहिनि, पर नियाणियूं जेके स्कूल तदरीसी जेके असांजा इदारा आहिनि उहे बि महफ़ूज़ न आहिनि। महफ़ूज़ इहा त हुन में ख़ौफ़ आहे, ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे ऐं उते अमन बहाल कोन थिए पियो। चवण जो मक़सदु जॾहिं हितां जो ॿार शागिर्द कारोबारी माण्हू ॿाहिरि वञे पियो हिते शिकारपुर ज़िले में अहिड़ी त सूरत हाल थी वई आहे त उनजे वालिदैन खे इहा पक न आहे त असांजो ॿारु जेको पढ़णु वियो आहे या कारोबारी माण्हू जो दुकान ते वियो आहे त इहो वापसि ईंदो बि सही सलामत या न बि ईंदो। जामनो साहब, पोइ पुलिस जेको आहे अॼु दावा कई आहे त 2 माण्हू हुननि बाज़ियाब कराया आहिनि। अॼु हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उहो तव्हां ज़रूरु कवर कई हूंदी। त हिन में जेके सियासी हाणे माण्हू चूंडिजी आया आहिनि, पीपल्स पार्टी खे हेॾो सारो मैंडेट मिलियो आहे, त छा मक़सदु सियासी माण्हुनि हथ कढी छॾिया आहिनि? उहे हाणे पीपल्स पार्टी जेका लोकल आहे शिकारपुर जी, उन्हनि खे माना बिल्कुलु बि पुलिस खे छॾे ॾिनो आहे त जीअं वणे कनि, धड़ेल जीअं मर्ज़ी कनि? उहो कीअं माना सियासी क़यादत किथे आहे? छा उहो कुझु कनि पिया उते, कुझु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल को इंगेज कनि, पुलिस वारनि इंगेज कनि, को रियासत पंहिंजी रिट क़ाइमु करे, हुकूमत पंहिंजी रिट क़ाइमु करे? उन जो ई जेके हाउसिस आहिनि असांजा हेॾा सारा कंहिं बि पार्टी सां तालुक रखंदा हुजनि, उहे छा पिया कनि? मुस्लिम साहब, ॻाल्हि हीअ आहे त पहिरीं ॻाल्हि त 15 साल खां पीपल्स पार्टी जी हुकूमत इहा हलंदी अचे पई ऐं सिर्फ़ु हाणे जेका नई इलेक्शन पाण वटि थी आहे, जेके नवां असांजा उमेदवार चूंडिजी आया आहिनि, पर हीउ सिलसिलो उहो हाणे जो न आहे, इहो पुराणो सिलसिलो आहे। उहो जेको हलंदो अचे पियो, माज़ीअ में बि पीपल्स पार्टी जी सरकार रही आया, इहे चूंडियल नुमाइंदा हुया। ऐं हाणे जेका असां ॻाल्हि कईसीं त हिते कानून जी रिट उहा बहाल न थी सघी आहे, न माज़ीअ में न हींअर ई। हिन वक़्तु बि जेके बि असां वटि माण्हू अगवा थियनि पिया ऐं हितां जी जेका पुलिस इंतिज़ामिया आहे, हितां जे जागीरदारी जेको निज़ाम आहे, उन्हनि जे अॻियां बेवस बणियल आहे ऐं को बि अहिड़ो पुलिस मुक़ाबिलो न कयो आहे त हू कचे जे तरफ़ वञी करे ऐं हुननि पाण पंहिंजे हिकिड़े माना फोर्स जे ताक़त ते उन मज़ली खे बाज़ियाब करायो हुजे। अहिड़े क़िस्म जी पुलिस दावाऊं कंदी रही आहे, पर पुलिस जी दावा में का बि सदाकत न आहे। पर पुलिस ऐं वॾेरनि जे अॻियां ऐं ॾोहारनि जे अॻियां गोॾिया आहिनि। उन्हनि खां पोइ जितां हालतूं जेके ख़राब थियनि थियूं, हितां जी जेके बाअसर कचे जा माण्हू आहिनि ऐं हितां जे रियासत खे ऐं कानून खे उते उन्हनि खे गोॾा खोड़णा पवनि था। उन खां पोइ उहो अगवा हुजे, धाड़ा हुजे, फुर हुजे, अमुन बहाल कराइणु हुजे ऐं उन्हनि जे ई रहम करम ते ई ज़िलो छॾियल आहे ऐं उहो माना ईअं सम्झो त कानून जी रिट जी आहे कोन। बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे, तव्हांजो बिल्कुलु पढ़े विझो। जामनो साहब, हीअ जेके जिन वापारियुनि अॼु हड़ताल कई ऐं जेको इहो सिलसिलो आहे, इहो बसि हिकिड़े ॾींहं जी हड़ताल आहे या इनखे हाणे छा लाइमल आहे शहरनि जो? ऐं सियासी माण्हू त कुझु करण लाइ तयारु कोन आहिनि, पुलिस बि कुझु नथी करे, त शहरनि जो हाणे छा लाइमल, नेक्स्ट लाइमल छा आहे हुननि जो? मुस्लिम साहब, मां तव्हांखे ॿुधायां त असां वटि हिन वक़्तु जेको अगवा बराए ताउन ऐं फुर, धाड़ा, चोरियूं, ईअं सम्झो उहो रोज़ जो अवाम आख़िर तंग थी वियो। हाणे हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु बि शिकारपुर जा जेके 8 मुग़वी आहिनि उहे धाड़ेलनि जे चंबे हेठि आहिनि। लाज़मी आहे उन्हनि जो टिनी तहलकनि सां वास्तो आहे, उन्हनि जा मिट माइट शहर में रहनि पिया। हाणे हीउ उनजो रद्द अमल आहे। हाणे उनजो रद्द अॼु जेको हीउ एहतजाज थियो आहे, उहो एहतजाज ईअं न आहे त उहो एहतजाज हिकु ॾींहं लाइ रिकॉर्ड कराए
सिंध सरकार खे घर हुकूमत खे या आला हैकामनि खे हू ॿुधाइनि पिया पर हिते शहरनि में एतिरो त ताव पखिड़ियल आहे त ही जेको एहतजाज आहे ऐं सुभाणे खां वठी हितां जे कुझु जेके समाजी तंज़ीमूं आहिनि हिननि एहतजाज खे डिघो करण जी कोशिशि कई आहे। सुभाणे खां वठी हिकिड़ी एहतजाजी कैंप पिणु लॻे थी ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेके 8 मग़वी आहिनि मां तव्हांखे नाला बि उनजा ॿुधायां त सनाउल्लाह सूमरो, बशीर अहमद पहोड़, नालनि जो डिटेल जामणो साहब नालनि जो डिटेल असां पंहिंजी न्यूज़ में बि हलायूं था, हिते बि ज़रूरु हलायूं था, पर तव्हां चओ था त इहो हाणे उन्हनि जी तहरीक या सुभाणे खां वधीक ज़ोर वठंदी ऐं अॻिते उहो पंहिंजो लाइमल तय कंदा, ईअं साईं? हा बिल्कुलु जेका सुभाणे खां वठी कैंप लॻे पई लाज़मी कैंप लॻंदी उनजो मुहावर इहो ई हूंदो त अमुन ऐं अमान ऐं जॾहिं उहा कैंप लॻंदी लाज़मी आहे त सियासी समाजी माण्हू उन कैंप ते ईंदा ऐं उहो लाज़मी आहे उहा हितां जी अमुन अमान हितां जी इंसानियत जी बदनामी बि हूंदी ऐं पर हू पंहिंजे हक़ जी फुर कंदा। हक़ इहो जामणो साहब वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन रशीद जामणो साहब असां सां गॾु हुआ, ॿुधाइनि था त इहा हाणे अॼोकी हड़ताल जेका शहरनि तरफ़ां ऐं कारोबारी तबिके तरफ़ां हुई, 8 माण्हू अगवा थियल आहिनि। शिकारपुर में शहरी महफ़ूज़ न आहिनि, न रोडनि ते न रस्तनि ते, न पंहिंजे शहर में शिकारपुर माज़ी जो पेरिस माण्हू पंहिंजे घर में नथा निकिरी सघनि, शाम जो ॿारनि खे नियाणियुनि खे नथा मोकिले सघनि। ऐं असांजी नई हुकूमत आई आहे, असांजा सियासतदान जेके बि आहिनि उतां जा हाउसिस, समूरा हाउसिस, सिर्फ़ु हिकिड़ो हाउस न, समूरा हाउसिस जेके आहिनि फ़िलहाल उहे नज़र नथा अचनि पिया, त उहे हवाले सां छा कनि पिया। अॼु हड़ताल थी आहे, ॾिसूं सुभाणे शिकारपुर खे पुरअमन तौर ते बहाल कराइण लाइ छा एक्शन वठनि था। पुलिस ते त मुंहिंजे ख़्याल में हाणे ॻाल्हाइण ई न घुरिजे, पुलिस बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे ऐं पुलिस जो को कमु न आहे। बहितर आहे माण्हू पंहिंजी जेका आहे हिफ़ाज़त पंहिंजे लाइ कोशिशि कनि पिया, जेका हू कनि पिया शहरी। वठंदो अगरि ब्रेक इन मामले ते वधीक कंटिन्यू कंदासीं ॻाल्हि। जी नाज़रीन वेलकम बैक। असां तव्हांखे ब्रेक ते वञण खां अॻु में शिकारपुर ज़िले जी सूरत हाल तव्हांखे ॿुधाईसीं जेका इंतिहाई गैर मामूली आहे। उहो तव्हांखे ॿुधायोसीं। हलो त लाड़काणे में ॾिसूं था छा पोज़ीशन आहे। ऐं असांखे जॉइन कयो आहे रशीद समो, असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि। रशीद, लाड़काणे जी छा सूरत हाल आहे? मन मुंहिंजी शिकारपुर ऐं कदकोट खे त असां फॉलो कयूं पिया, तमामु घणी सूरत हाल ॿार ॾाढी ख़राबु आहे। हाईवेज़ ते माण्हू नथा हली सघनि पिया, फैमिली शाम खां पोइ नथियूं निकिरी सघनि, बल्कि फैमिली खां सवाइ बि हाणे माण्हू निकिरण खां कीॿाइनि पिया ऐं अवॉइड कनि पिया। त लाड़काणे में छा सूरत हाल आहे ॿाराड़ी जी ऐं हाईवेज़ जी? ॾिसो बिल्कुलु मोहसिन साहब, लाड़काणे में बदअमनीअ जी बाहि जेको आहे उहा भड़की उथी आहे। लाड़काणो ज़िलो पूरो जेको आहे पुलिस ॾोहारियुनि ऐं फ़ौरन जे रहम करम ते छॾे ॾिनो आहे। लाड़काणे ज़िले जी ॻाल्हि कजे त लाड़काणे ज़िले में रोज़ाने जे बुनियाद ते लाड़काणो, रतेदरो, बाडरे, ॾोकरी, नवदेरो ऐं बाकराणी ऐं पंहिंजो ख़ैर मोहम्मदारी जा समेत लाड़काणे जे पूरे ज़िले जे पंहिंजो नंढनि वॾनि इलाइक़नि में रोज़ाने जे बुनियाद ते सवनि जी तादाद में माण्हुनि खां फुरियूं पियूं थियनि, हज़ारनि जी तादाद में मोबाइलियूं फुर पियूं थियनि, सवनि जी तादाद में उन्हनि खां मोटरसाइकिलियूं फुर पियूं थियनि ऐं उन्हनि जूं चोरियूं पियूं थियनि। पर पुलिस को बि जेको आहे पुलिस जो रोल नज़र कोन पियो अचे। लाड़काणे पूरे ज़िले में तारीख़ में पहिरियों दफ़ो कुझु महीननि खां लाड़काणो जेको आहे बदअमनीअ जी बाहि में भड़की उथियो आहे। पर जेको आहे वापारनि जी ॻाल्हि कजे त जेके दुकानदार आहिनि या जेके मोबाइल मार्केटियूं आहिनि या रेशम गली आहे जेको मेन मर्कज़ आहे वापार जो, उहे जेको आहे 9:30 खां 9:45 बजे ताईं पंहिंजा दुकान बंदि करे ऐं हलिया पिया वञनि। इहो लाड़काणे जी तारीख़ में कॾहिं बि न थियो आहे जो 10 खां पोइ जेके मार्केटियूं हुजनि उहे वीरान थी वञनि। पर हिन वक़्तु जेको आहे लाड़काणे पूरे ज़िले में बदअमनी उरूज ते आहे, बदअमनीअ जो राज आहे। लाड़काणो पुलिस फ़ौरन जे रहम करम ते छॾे ॾिनो आहे लाड़काणे खे। ऐं कुझु ॾींहं अॻु बि लाड़काणे में कुझु बहितर आहे त शाम खां पोइ निकिरी सघनि माण्हू, पंहिंजो ट्रेवल करे सघनि जेकॾहिं चाहिनि त? इहो कुझु ॾींहंनि खां मोहसिन साहब हाणे माण्हू उहे लाड़काणे में इहो तय करे छॾियो आहे त शाम जो असांखे 6:30 खां 7 ताईं पंहिंजे घरनि में ई हुजणो आहे।
ऐं घरनि खां ॿाहिरि न आहे निकिरणो, छो त जेको माण्हू पंहिंजे दर ते बीठो आहे उहो बि फुरिजे पियो, जेको माण्हू रोड ते निकिरे पियो उहो बि फुरिजे पियो, जेको माण्हू वॉक करणु अचे पियो उहो बि फुरिजे पियो, या को कंहिं कमकार लाइ निकिरजे पियो उहो बि निकिरी अचे पियो त उहो बि फुरिजी अचे पियो। ऐं ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त लाड़काणे ज़िले में जेके SHOs था लॻनि उहे 1.5 लख खां लख रुपयो भरे ऐं उहे थाणनि ते अचनि पिया। जेकॾहिं SHO ई पैसा भरे ईंदो त पोइ अमन अमान कहिड़ो थींदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अमन अमान पोइ त न थींदो। ऐं बाड्रे वॾो थाणो आहे लाड़काणे ज़िले जो, बाड्रे में 10 ॾींहंनि खां SHO मुक़ररु न आहे ऐं बाड्रे बग़ैर SHO जे जेका आहे थाणो हली रहियो आहे, उते बि बदमनी तमामु वॾी आहे। ऐं लाड़काणे विच शहर जो हैदरी थाणे जी ॻाल्हि कजे त हैदरी थाणे खे हिकिड़ो ASI आहे उहो हलाए रहियो आहे। ये रशीद तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, रशीद समो असांखे लाड़काणे मां जॉइन कयो, ॿुधाइनि पिया ॿियनि ज़िलनि जीअं लाड़काणे में बि हाणे मसइला शुरू थी विया आहिनि ऐं काफ़ी सीरियस आहिनि, माण्हू हाणे अवॉइड कनि पिया शाम जो या राति देर सां ट्रेवल करण में ऐं इवन ख़ुदि शहर जे अंदरि निकिरण में। त इहा जेका उत्तर सिंध में असांजी सूरत हाल थिए वञे पई, जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो, ग़ैर मामूली आहे। हाणे थोरो घोटकी जो अपडेट वठूं था। मूंखे जॉइन कयो असांजे रिपोर्टर लतीफ़ वसीर। लतीफ़, घोटकी में छा पोज़ीशन, छा हींअर हाईवे ख़ासि तौर ते नेशनल हाईवे ऐं मोटरवे राति जे टाइम ते थ्रू आहिनि या उते बि कॉन्वाइज़ हलनि पिया? जी मोहसिन साहब, बिल्कुलु ही जेके घोटकी ज़िले अंदरि जेके सीपेक आहे उते गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी जेको आहे बदमनी जे करे सीपेक गुज़िरियल 2 हफ़्ता मुसलसल बंदि रहियो। हींअर जेको उहो स्टार्ट थियो आहे, पर उते गाॾियुनि जो जेको रेशो आहे उहो तमामु घटि आहे, छाकाणि त जेको सीपेक आहे उहो बि हिन वक़्तु ग़ैर महफ़ूज़ आहे। बदमनी सबबि माण्हू अॻुवा थियनि पिया। ऐं कुझु ॾींहं अॻु में जेको आहे कल्पर बुगटी जो अब्दुर्रहमान बुगटी जेको आहे उहो क़तलु थियो। ऐं अहिड़ी तरह जेको आहे सीपेक घोटकी जेको आहे B सेक्शन थाणे जी हद में रितक कुमार अगवा थियो, जो 1 महीने खां वठी अगवा थियल आहे। ॿिया कुझु माण्हू अगवा थिया, उहे जेके भुंग भरे बाज़ियाब थिया। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे घोटकी ज़िले अंदरि, उहा इंतिहाई जेका आहे सही न आहे। ऐं उन सां गॾोगॾु माण्हू जेके अगवा थियनि पिया, हिकु अचनि पिया हिकु वञनि पिया। ऐं अहिड़ी तरह ई सिस्टम जेको आहे उहो घटिजनि बदिरां ॾींहों ॾींहुं वधे पियो। गुज़िरियल 2 महीननि में घोटकी ज़िले में 15 खां 16 माण्हू जेके अगवा थियल हुआ ऐं कुझु वापसि थिया नी। ऐं अञा सुधो जेके 4 माण्हू उहे जेके ॾोहारियुनि वटि अगवा थियल नी। रितक कुमार जा जेके वारिस आहिनि, थोरो सिविल सोसाइटी शहरनि पारां जेको SSP ऑफिस अॻियां गुज़िरियल 1 हफ़्ते खां वठी जेको आहे उन्हनि जो एहतजाज हले पियो। ऐं गुज़िरियल ॾींहुं रितक कुमार जा जेके धाड़ियलनि पारां तशदुद जी वीडियो बि वायरल कयूं। पर अहिड़ी तरह बदमनी घटिजनि बदिरां ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। ॿियो जेको मूंखे कारण नज़र अचे पियो मोहसिन, उहो इहो त 2022 खां 2023 ताईं घोटकी ज़िले अंदरि 15 पुलिस जा जवान जेके नी उहे शहीद थिया, 13 ज़ख़्मी थिया। अहिड़ी तरह कश्मीर में बि तक़रीबन 13 खां 14 जेके नी पुलिस जा जवान शहीद थिया, 12-13 उते ज़ख़्मी था। जेका डेटा मिली आहे। पर ॿियो त जेको सिंध जे वॾे वज़ीर साईं मुराद अली शाह पहिरें इन खां अॻु में जेको वॾो वज़ीर हुयो, त उन असले जे लाइ वफ़ाक़ी सरकार खे लिखियो, अहिड़ा पैसा बि जारी थिया। पर हिन वक़्तु उहो असलो जेको आहे पुलिस खे न आहे। पुलिस जेका बेवस नज़र अचे पई, छाकाणि जे घोटकी कश्मीर कंदकोट जे इलाइक़े में जेके धाड़ियलनि जा जेके गैंग्स आहिनि, मजमूई तौर ते 300 जे लॻभॻि आहिनि, जंहिंमें जागीरानी गैंग्स आहे, उनखां पोइ जेको आहे शर गैंग्स आहे, ही कश्मीर कंदकोट शिकारपुर ही जेके एरियाज़ आहिनि। ऐं ॿियो जो खाधू भाई वारी गैंग आहे कश्मीर वारी, उहा बि हिन वक़्तु घोटकी जेको आहे B सेक्शन वारे एरियाज़ में उतां अची करे उते ॾोही वारदातूं कनि पिया। अहिड़ी तरह उन वटि जेको असलो आहे उहो इंतिहाई जेको आहे जंगी असलो आहे। घोटकी पुलिस या कश्मीर कंदकोट पुलिस वटि उहो असलो न आहे त जीअं उन्हनि सां फाइट करे सघनि। जी मोहसिन। लतीफ़, हाणे लतीफ़ इन हाईवे जी असां ॿुधो पियोसीं मोटरवे जेको आहे उते बि कॉन्वाई लॻनि पिया ऐं मोटरवे ते कॉन्वाई हलनि था ऐं हाईवे जी बि सूरत हाल कुझु अहिड़ी आहे। त इन हवाले सां छा अपडेट आहिनि? छा उन खां अलावा हिकु सुवाल इन सां गॾियल इहो बि आहे त अली नवाज़ महर अली गौर महर साहब ऐलान कयो हो इलेक्शन जी कैंपेन में, असां जीअं ई खटे आयासीं त ही क़बीलाई तकरार ख़तमु कराईंदासीं। उन ते केतिरो अमल थियो आहे या उन ते का अख़बाराई थी आहे? जी मोहसिन साहब, जॾहिं इलेक्शन दौरान सरदार अली गौर महर हिकिड़ो इहो ऐलान कयो जेके क़बीलई तकरार आहिनि, इलेक्शन खटण खां पोइ मां फ़ौरन जेको आहे तकरार ख़तमु कराईंदुसि। पर अञा सुधो असांखे अहिड़ो को रिज़ल्ट साम्हूं न आयो। पर हिकिड़ी शइ ज़रूर थी आहे, घोटा भेरी जेको तकरार हले पियो, उन हवाले सां कुझु ॿिन्हिनि धुरियुनि जा माण्हू हिक ॿिए ॾे विया आहिनि काफ़िलनि जी सूरत में। अहिड़ी का अञा सुधो डेट फिक्स न आहे थी। पर उन सां गॾु घोटकी में सावंत सुंदराणी तकरार तमामु हिकिड़ो जेको आहे वॾो तकरार हले पियो। इन हवाले सां बि जेको आहे
जेको सावंत बिरादरी जो जेको सखर में वेठल आहे ऐं उन जो मेन माण्हू उन सां बि अलीगोर मार जो राब्तो थियो। उन हिकु हफ़्ते जी मोहलत वरिती, पर उन खां पोइ वरी का अहिड़ी का अॻुभराई न थी सघी त जीअं क़बीलई तकरार ख़तमु थियनि। ऐं ॿिए पासे हिकु तरफ़ क़बीलई तकरार, ॿिए तरफ़ बदअमनी, ऐं टे तरफ़ जेका पुलिस जेका आहे उहा बि असांखे बेवस नज़र अचे थी, छाकाणि त पुलिस वटि उहो असलो न आहे। जेको असलो ॾोहारियुनि वटि आहे उहो इंतिहाई जदीद असलो आहे, हेवी असलो आहे। पुलिस एहलकार सिर्फ़ु ऑपरेशन कनि था, टारगेटेड ऑपरेशन कनि था पिया, पर उनखे पुलिस खे का वॾी कामयाबी कोन मिली सघी आहे। पर हिन वक़्तु हीउ जेको हिकु तरफ़ क़बीलई तकरार, बदअमनी, ॿिए पासे जेके माण्हू अगवा थियनि था पिया, ऐं उन सां गॾु जेके जिन माण्हुनि खे हितां जी अवाम वोट ॾेई उन्हनि खे ऐवाननि ताईं पहुचायो आहे, पर उहे बि हिन वक़्तु ज़ाहिर न आहिनि, उन्हनि जे ॾुख में ज़ाहिर न आहिनि। जेके माण्हू अगवा थियल आहिनि उन्हनि जा वारिस, शहरी, सिविल सोसाइटी जा माण्हू जेके सरापा एहतिजाज बढ़ियल नी, पर ॿिए पासे हीअ जेके सीपेक्स आहिनि उहे बि गैर महफ़ूज़ आहिनि। जेके मुसाफ़िर अचनि था, सफ़र कनि था, उन्हनि खे बि हर वक़्तु जेको आहे डपु लॻे थो पियो, कंहिं बि वक़्तु कुझु थी सघे थो। छाकाणि हिन वक़्तु जेको आहे घोटकी मुरीद शाह खां वठी घोटकी ताईं सीपेक शाम जो 6 वॻे बंदि कंदा हुआ, पर हिन वक़्तु ॿिनि हफ़्तनि तां हू मुसलसल तौर ते बंदि कयो वियो। पर हिन वक़्तु हींअर जो शुरू थियो आहे, पर उते गाॾियूं जेके नी शाम जो माण्हू तमामु उनजी जेका रेशो आहे उहो तमामु घटि आहे। जी ठीकु लतीफ़, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां अपडेट कयो असांखे घोटकी मां। लतीफ़ वसीर असांखे घोटकी मां अपडेट ॾिनो। नाज़रीन, सिंध में, उत्तर सिंध जे हिननि ज़िलनि में तव्हांखे असां कल्ह खां वठी अपडेट कयूं पिया त हाणे अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थी वई आहे, ऐं इनखे गैर मामूली चई सघिजे थो। ऐं गैर मामूली सूरत हाल में गैर मामूली पाव वठणा पवंदा। सिंध सरकार, नई सिंध सरकार आहे, अञा काबीना बि न जुड़ी आहे। मुराद अली शाह साहब वटि ज़रूरु इहे असांजे सीएम आहिनि, उन वटि ज़रूरु इहे रिपोर्ट्स पहुचंदियूं हूंदियूं। असांजा ज़िला जेके आहिनि उहे लिटरली हाणे शाम खां पोइ निकिरण जहिड़ा न आहिनि, शहरी गैर महफ़ूज़ आहिनि। ड्राइवर गाॾियुनि जा, ट्रकुनि जा, ट्रालनि जा, मेन हाईवे हलनि था, उते प्रॉब्लम्स आहिनि। मोटरवे ते प्रॉब्लम थियो, कॉनवाई हलणु लॻी विया हुआ, ऐं जेके असांजा हाईवेज़ आहिनि उन ते बि कॉनवाई हाणे हलनि था। ऐं कॉनवाई जो मक़सदु इहो हूंदो आहे त शाम खां पोइ शयूं तव्हांजे रियासत जे कंट्रोल में न आहिनि। हाणे रियासत जे कंट्रोल में शाम खां पोइ रियासत हिते न आहे रहंदी। इन्हनि ज़िलनि में हाणे शाम खां पोइ रियासत मौजूदु न हूंदी आहे। उहा शायदि ख़बर न आहे कहिड़े ॿिरनि में लिखी वेंदी आहे। रियासत जा जेके इदारा असांजा आहिनि, कानून लागू कंदड़ समूरा इदारा जेके आहिनि, उहे ख़बर न आहे कंहिंजो इंतज़ारु करे रहिया आहिनि, ऐं इन एक्शन वठण लाइ इन्हनि सॼनि ज़िलनि खे ऑपरेशन करे बहितर तरीक़े सां माण्हुनि खे लिवेबल ठाहिनि, न त इहे सभु इलाइक़ा वरी ख़ाली थी वेंदा। ऐं इहे सभु माण्हू जेके हिते रहनि था, हाणे ख़ासि तौर मिडिल क्लास आहे, जंहिंखे थोरो बि सरंदी वारो आहे, थोरा बि पैसा आहिनि, उहे निकिरी वॾनि शहरनि ॾांहुं रवानो थींदा। ऐं हिकिड़ी ख़ौफ़नाक सूरत हाल जनम वठंदी जेकॾहिं इन हवाले सां को एक्शन न वरितो वियो। शिकारपुर में अॼु हड़ताल रही, लाड़काणे में बि सिविल सोसाइटी ऐं समाजी तंज़ीमूं गोड़ करे रहियूं आहिनि, पंहिंजो मुतालबो करे रहियूं आहिनि। कश्मीर कंदगोड़ी सूरत असांखे कल्ह ॿुधाई, तमामु घणी सूरत ख़राब आहे। घोटकी जी असांखे दोस्तनि सूरत ॿुधाई त इहे ज़िला जेके आहिनि हाणे लिटरली अमन अमान जे हवाले सां पुलिस खां ॿाहिरि। पुलिस सिर्फ़ु शायदि लॻे थो इहे जेके बि पुलिस जा जॻह अटाला आहिनि, इहे सियासतदाननि जी, भोतारनि जी, ऐं जेके सरकारी ऑफिसर आहिनि, ऐं ख़ुदि पुलिस आहे, पंहिंजी जान बचाइण में पूरा आहिनि, पंहिंजी हिफ़ाज़त में पूरा आहिनि। शहरनि जो को बि धणी साईं लॻे थो कोन्हे। फ़िलहाल ताईं त इहा सूरत नज़र अचे थी। इन हवाले सां को बि अञा ताईं एक्शन अञा ताईं न सरकार खयो आहे, या जेकॾहिं खयो आहे सरकार असांखे अञा ताईं ॿुधायो न आहे। ॿुधाइणु घुरिजे ऐं ॿुधाइनि सीएम साहिबु कैम्प करे वेहणु खपे उत्तर सिंध में, अचनि सॼी पुलिस खे, आईजी साहिब खे, ऐं जेके बि DIGs आहिनि उहे एक्शन में अचनि ऐं इन मामले खे जल्द तकिड़ो हल कनि। अदरवाइज़ इहा गैर मामूली सूरत जेका अॻे ई हथ मां निकिरी वई आहे त ख़बर न आहे किथे थिए कंदी। मोहसिन बबर खे जेको प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।